अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अन्नबिय्यु औला बिल मुअमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युस्सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। माणिक मिट्र संदो में
अदा जिया ऊंदा ही में सोझरो हशर वेल हिसाब जे मुझो सुनो छड़े की न दींदो सारे सदी दो मुझो को यार लुके चधणी छोत जे ही जाते ही तबानी पहुंचे पुनल जी हुजत हो त महबूब सां अदा मो कम हीनी के ही हो जा पा इन पैर में तह जुती ना जेही असली आरी जाम जे पले जा पेई हाणे विसारे वेही यार तन के जिनखे आऊं कीअं वेहां मुअज़्ज़ज़ सामईन किराम स्टेज ते वेठल उलमाए किराम मुझे महबूब मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफा ऐं साम्हूं वेठल मुझे महबूब मदीने वारे मीर जा आशिको गुलामो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जो ही प्रोग्राम गोठ थरड़ी हाजरा जे अंदर खौफे खुदा ऐं इश्क़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मौज़ूअ ते हिक महफ़िल मुनाक़िद कई वई आहे जंहिंमें करीम रब जे ज़ात तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजो कुर्ब करे पंहिंजो रहम करे हिन सुहणी महफ़िल में अल्लाह ताला शिरकत जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। यकीनन मुंहिंजा दोस्त अल्लाह जो कुरान करीम में क्लियर ऐलान आहे त जेको कख आहे उहो बि मां अल्लाह जे हुकुम ऐं इजाज़त खां सवा चुरी नथो सघे। जॾहिं कख भी अल्लाह जे हुकुम खां सवा चुरी नथो सघे अल्लाह क़ादिर मुतल्लिक़ आहे त पोइ ही हेतिरो 6 फुटनि जो इंसान भी पंहिंजे मर्ज़ीअ सां हिते कोन आयो। मुझे करीम रब चाहियो आ मेहरबानी कई आ तॾहिं तव्हां असां हिते गॾु थिया आहियूं ऐं केतिरे ई टाइम खां न को वोट जो मामिलो आ न इलेक्शन जो मामिलो आ आखिर का त ज़ात आहे जंहिं निटहण उस में भी वेहण ते मजबूर कयो आ। सवाल आ न दोस्त छो त मुंहिंजो रब आहे दिलनि जो मालिक मुझो अल्लाह आहे दिलनि जो मालिक ओहो दिलनि जो मालिक रब मौलवीअ जे नियत खे भी जाने थो अमीर जे नियत के भी जाने थो फकीर जे नियत के भी जाने थो सभिनी जे इरादन के जाने थो उन खां काई गुझाई कोने जेको जह भी नियत सां आयो आ मुझो खुदा उन सभिनी जे नियतुन के जाने थो लेकिन मुझा दोस्त जॾहिं न अल्लाह जी रहमत वसंदी आ त पो इहो कोन ॾिसंदी आहे त हीअ ज़मीन वली दाद जी आहे या करीम दाद जी आहे। इहो कोन ॾिसंदी आहे त हीअ ज़मीन नेक जी आहे या बदकार जी आहे। मुझे अल्लाह जे रहमत जो जॾहिं नुज़ूल थींदो आहे त पो सभिनी ज़मीनुनि खे सैराब करे वेंदो आहे। त हिन महफिल में वेहण वारा अजीज दोस्तो
इन महफिल में वेहण वारा मुझा प्यारा मुसलमान भाइरो, ये जेका तवां असांजी दिल जी ज़मीन हिते खणी आया आहियूं, इंशाअल्लाह ताला मुझो करीम रब सुहणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में तवां असांजूं दिलियूं मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे रहमत सां भरपूर फरमाईंदो। मुख्तलिफ कौमुन खां, मुख्तलिफ ज़ातन खां, मुख्तलिफ रंग ऐं नस्लन खां बालातर थी करे खुलियल मैदान में वेहण, मुझा दोस्त इहा क्लियर निशानिया तो उहो जेको चकमक आ, उहो चकमक जॾहिं न छिकींदो आ त पोइ उहो लोह खे छिकींदो आ। मुझा दोस्त मिट्टीअ खे कोन छिकींदो आ। चकमक ॾिठो अथव न, कॾहिं आज़माए ॾिसो, उहो जॾहिं बि छिकींदो आ त छा खे छिकींदो आ? लोह खे छिकींदो आ। मिट्टीअ खे कोन छिकींदो आ, पन्ननि खे कोन छिकींदो आ, कपिड़े खे कोन छिकींदो आ, छो त चकमक जो कमो ई छिकणा, छिकींदो उनखे जंहिंमें लोह जी धात मौजूद हूंदी। यानी जंहिंजो जेको कमु आ उहो उनखे पंहिंजे कम जे मुताबिक़ केच कंदो आ। त जॾहिं जंहिं जगह ते अल्लाह जे क़ुरान करीम जी महफ़िल थींदी आ, अल्लाह जे क़ुरान में रब्बुल आलमीन क्लियर वाइदो करे छॾियो आ। अल्लाह ऐलान करे ॿुधायो, ऐ इंसानो, ही जेको मां अल्लाह पंहिंजो सुहिणो क़ुरान करीम नाज़िल कयो आ, हे क़ुरान को आम किताब कोन्हे, ही क़ुरान करीम का आम ॻाल्हि कोन्हे। मुझे बेनियाज़ रब फरमायो, ही उहो क़ुरान आ जेके मां अल्लाह शिफा भी बनायो आ, रहमत भी बनायो आ। जेको हिन क़ुरान करीम जे महफिल में वेहंदो आ, मां अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल भी उन जे मथां थींदो आ, मां अल्लाह जे रहमतुनि झोलियूं भी भरे उथंदो आ। पर उन जे जेके सालन जूं पुराणियूं बीमारियूं हन, मां रब खां शिफा वठी भी उतो उथंदो। ये उहा महफिल आ। इन करे पंहिंजो ज़हन तैयार कजां। अगर बीमार आहीं तॾहिं भी ज़हन तैयार कजां। अगर दुनिया जे मामलात में मुधल आहीं तॾहिं भी ज़हन तैयार कजां, छो त रब जो फरमान आ, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह जे ज़ात फरमायो, मां अल्लाह जेको सोनो क़ुरान करीम नाज़िल कयो आ, वो क़ुरान शिफा भी आ, वो क़ुरान रहमत भी आ। शिफा कहजे ला जेके दिलियूं मरीज़ होंदियूं हन, जेके जिस्म मर्ज़ में मुब्तला हूंदा हन, डॉक्टर चवंदा हन त इलाज कोने, क़ुरान चवंदो आ इलाज आहे। दुनिया वारो अल्लाह जे कामिल जे दरबार में जॾहिं भी को वींदो आ, चवंदो आ, ओ मुझा साईं, डॉक्टर चयो आ तू ला इलाज आ, मुझे ला दुआ घुरो। कोई भी अल्लाह जो कामिल वली इए कोन चवंदो आ त तोखे डॉक्टरन ला इलाज करे छॾियो आ, पो तू हिते दुआ घुराइण छो आयो आ? छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज, दुनिया जे डॉक्टरन जो यकीन ऐं एतिक़ाद दवा जे मथां हूंदो आ। जेके रूहानी डॉक्टर हूंदा हन, उन्हनि जो यकीन ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे मथां हूंदो आ। दुनिया जे डॉक्टर जे दवा जी हद मुकर्ररा, दुनिया जे डॉक्टर जे दवा जी हद मुकर्ररा। मलेरिया वारे के मलेरिया ॾियणी आ, टाइफाइड वारे के टाइफाइड ॾियणी आ, मुंहिंजा दोस्त नज़ले वारे के नज़ले जी गोरी ॾियणी आ, ज़ुकाम वारे के ज़ुकाम जी, खंघ वारे के खंघ जी। मर्ज़ भी अलग, दवाऊं भी अलग, लेकिन जेके दुआ ज़रिए दवा ॾींदा हन, उते मर्ज़ खोड़ ईंदा हन, मगर दुआ ॾियण वारो भी हिकिड़ो हूंदो आ त दवा भी हिकिड़ी हूंदी आ।
दुनिया का मायूस थी करे जॾहिं माण्हू कहीं अल्लाह वारे जे दरबार में पहुचंदो आ छो त दुआ घुरण ऐं दुआ घुराइण तोखे क़ुरान करीम पढ़ी ॿुधायां छो त मुनाज़रा करण कोन ईंदा आहियूं असां सजण साईं जा ग़ुलाम आहियूं असां प्यार जो पैगाम खणी निकरंदा आहियूं ओ दुनिया वारो अगर कहीं भुल में आहियो त निकरी पओ भुल खां सफ़ा मुंहिंजा दोस्त पंहिंजे पाण खे आज़ाद कयो सजण साईं जो पैगाम दुनिया सालियाने उर्स ते ॿुधो आ मुंहिंजो सजण पैगाम ॾींदो आ ओ फकीरो दुनिया जे कुंड कुड़छ में पखड़जी वञो अल्लाह जे रहमत जूं खुशियूं खणी वञो पाण भी खुश रहो दुनिया के भी खिलाईंदा रहो अजीजाने मन मोहब्बत जो पैगाम खणी पहुता हूं प्यार जो पैगाम खणी पहुता हूं अल्लाह जो कुरान करीम तो बुधाए मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में जॾहिं सहाबा वेहंदा हन थोड़ो कुरान करीम जो इशारो ॾेई बुधाए वेठा सहाबा हन दरबार मुस्तफा जी आ सितारन जी दरबार आ चंद्र चमकी रहियो आ दरबार में वेठा सितारा हन चंद्र चमकी रहियो आ मुझो बेनियाज रब हबीब करीम के फरमाए रहियो आ ओ मुझा सुना मुस्तफा जी मुझा करीम रब वसल्ल अलैहिम ओ मुझा सुना इन गुलामन जे ला दुआ त घुर मुझो खुदा मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जे दिलन जा राज भी जाने पयो मुझो खुदा मुझे महबूब मुस्तफा जो प्यार भी जाने पयो त मुझे महबूब जा गुलाम पांजे आका सा केतरो प्यार था कन मुझो करीम आका पांजे गुलामन सा केतरो प्यार तो करे मगर मुझो रब बुधाए रहो आ दुनिया वारो मां अल्लाह पांजे महबूब के हुक्म थो कया ओ मुझा सुना तू घुरंदो वञ तू दुआ घुरंदो वञ वसल्ल अलैहिम ओ मुझा करीम रब छाजेला अल्लाह फरमायो इन सलातक सकनुल लहुम ओ मुझा सुना जेडी मल तू मुस्तफा पंहिंजे गुलामन जे ला हथड़ा खणदो आ तुझे गुलामन के मां रब ॾिसंदो आ उन्हनि जे दिलनि में सुकून तारी थी वेंदो आ जॾहिं हथड़ा खजंदा हन त दिल के सुकून तव्हां ॾिसो केॾो बि माण्हू थकल टुटल वेंदो आ पर जे करें कामिल मुर्शिद तई पहुचे चई कि बिला मुझो मामलो हल न तो ते दुआ खणो अल्लाह जो कामिल वली रुगी हथड़ा हिय खणी हिय कंदो आ इन सेकंड में गोठो निकतो 20 मैल पंध करे आयो या 8 मैल या 50 मैल पंध कये इहो बार खयो आयो मगर अल्लाह जे कामिल हथड़ा खया इए लगो जण पहाड़ हो किरी पयो इहो अज जी गाल ना है रब जो कुरान बुधाए रहो आ त मुजा महबूब जने हथड़ा खजंदा हन त दिलन के सुकून मिली वेंदो आ इन सलातक सकनुल लहुम ओ मुझा महबूब जॾहिं तू मां अल्लाह जे दरबार में गुलामन जे ला हथड़ा खणदो आ उन्हनि जे दिल के सुकून मिली वेंदो आ छो त मुझे बेनियाज रब फरमायो इन रब्बकुम मता तुझे दिल में यो ख्याल अचे सहाबा त दरबारे मुस्तफा में होया उते अर्ज कंदा हा मदीने जो मीर हथड़ा खणदो हो अल्लाह उनन जा मामलात हल फरमाइंदो हो असा गुनहगार त थरड़ी हाजरा में वेठा हो असा त मदीने खां घणो परे हो मदीने खां परे नाही तू मदीने में है मदीने का परे नहीं तू मदीने में है
कीअं मदीने में हूंदे तुंहिंजो ज़हन फिरी वियो। असां त हिते खेड़ीअ में वेठा आहियूं, मदीने में कीअं हूंदासीं? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो कुरान बाद में तो पढ़ा, हदीस बाद में तो पढ़ा। पहिरीं सुहिणे लतीफ़ सरकार जो शेर पढ़ी ॿुधाई। जे सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, अल्लाह के दूर भी औदा सुपरी। के वेझड़ा भी दूर, के दूर भी औदा सुपरी। के चढ़न चित ते, के विसरन नमूर। जिय में कुंडी पूर, तिय मूसी बना सुपरी। अल्लाह जे कामिल वलियन जो अकीदो आ, अल्लाह वारन जो अकीदो आ। यार परे नाहे, यार परे नाहे, रुगी तू पाण के परे न कर। किथे भी हुजी मदीने में हुण जे बावजूद मदीने में मानू कोन हूंदा हने। थड़ी हाजरा में वेहण जे बावजूद मानू मदीने में वेठो हुंदो आ। कीअं हूंदो आ? अल्लाह जा बानिड़ो करीम रब जे दरबार में हिन जिस्म जो सौदो न हलंदो आ। करीम रब जे दरबार में दिलन जो सौदो हलंदो आ। जेकॾहिं मदीने में वेठो आ, गुंबज़े खज़रा जे साम्हूं वेठो आ, पर जेकॾहिं दिल हुन जी ॻोठ बकरिन जो हिसाब किताब करे रही आ त मुंहिंजूं बकरियूं छा थियो, मुंहिंजे ढगिन जो छा थियो? वेठो त मदीने में आ, दिल हिन जी ॻोठ बकरिन ई ठिकरन में लगी पई आ। जहिड़ो मदीने में वेठो तहिड़ो न वेठो, पर जे वेठो थड़ी हाजरा में आ, वेठो पट ते आ, दिल हिन जी मदीने में आ, त इन जहिड़ो खुश नसीब ॿियो आहे ई कोन को। जो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे दरबार में दिलनि जो सौदो हलंदो आ। केड़ो सौदो हलंदो आ? दिलन जो सौदो हलंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज पे कयो त मता थड़ी हाजरा में वेही करे इहो सोची मां दुआ त घुरा, पर मुंहिंजो रब कबूल कंदो अलाए कोन कंदो। मां हेड़ो गुनाहगार, मां हेड़ो गुनाहगार, मां हेड़ो गुनाहगार। याद रखी छॾजां, अगर तोखे पंहिंजा गुनाह याद आया, इहा ई त मुंहिंजे रब जे कुर्ब जी पहिरीं निशानी आ। तोखे पंहिंजा गुनाह याद आया, यकीन जान जा अल्लाह तो ते कुर्ब कयो वा, तॾहिं त तुझे दिल में पंहिंजे गुनाहन जो ख्याल यादगीरो आयो वा। जेकॾहिं गुनाहन जे याद खां बाद में मुंहिंजो करीम रब तोखे तौबह करे दुआ घुरण जी तौफीक ॾेई रहियो आ, त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो आ, रब्बकुम हय्युन करीम। मदीने जे ताजदार फरमायो त मुंहिंजो सुहिणो करीम रब फरमाइंदो आ, बेशक बेशक मां परवरदिगार जिंदगी बख्शींदड़ भी आहियां, करम कदड़ भी आहियां, एहसान कदड़ भी आहियां। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ऐलान करे कायनात के ॿुधा, यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि ऐं यरुद्दुहुमा सिफ़रा। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा पंहिंजे गुलामन खे ॿुधा, मां अल्लाह ऐलान तो कयां, जो त ख़ुदा ऐलान कंदो आ, ज़ुबान मुस्तफ़ा जी ॿुधाईंदी आ। ऐलान केर कंदो आ? केर कंदो आ? ख़ुदा जो ऐलान तू असां त नथा ॿुधी सघूं न।
खुदा जो ऐलान तो उहो ही ॿुधंदो जेको खुदा जे करीब हूंदो न, जेको खुदा जे करीब होंदो, जंहिंखे खुदा पंहिंजे ऐलाननि ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। इहो ई त आम इंसान ऐं नबीअ में फ़र्क़ु आहे। नज़र त तोखे इंसान ईंदो आहे, नबी बि, लेकिन इहो ई त फ़र्क़ु आहे, जेको नबी हूंदो आहे उहो रब सां कलाम कंदो आहे, जेको इंसान हूंदो आहे उहो नबी सां कलाम कंदो आहे। एतिरो फ़र्क़ु आहे त इंसान, लेकिन सोच जेको नबी हूंदो आहे उहो पंहिंजे करीम रब सां कलाम कंदो आहे। पोइ उन करीम रब जी मर्ज़ी आहे, कंहिंखे कोहे तूर ते घुराए कलाम करे उन जी मर्ज़ी आहे, कंहिंसां पर्दे जे पोयां कलाम करे उन जी मर्ज़ी आहे, कंहिंखे अर्शन खां मथे घुराए रूबरू कचहरियूं करे चओ उन करीम रब जी मर्ज़ी आहे। मर्ज़ीअ जो मालिक पहाड़ा चौकेरा, बादशाहियों दे उन जी मर्जी, बादशाहियों खसे नौकर बनाए उन जी मर्जी, चंगे भले के बीमार करे उन जी मर्जी, बीमारन के चंगो भलो करे उन जी मर्जी। उन बेनियाज रब पांजे महबूब के फरमायो, उन मदीने जे ताजदार पांजे गुलामन के बुधायो, ओ थरड़ी हाजरा में रहण वारो मता मायूस थियो, मता परेशान थियो, काई परेशानी जी जरूरत ना है। लबे मुस्तफा खुली वया, ऐलान थी वयो तो मुझो रब फरमाइंदो आ, जिंदगियों ॾियण वारो हां, एहसान करण वारो हां। और मुझा महबूब गुलामन के बुधा, यस्तही मिन अब्दिही, मां अल्लाह के पंहिंजे बाने का हया ईंदो आ। ऐलान कहजो रब जो, कहजो ऐलान बुधाए के रहियो आहे, चो मदीने जो ताजदार बुधाए रहियो, यस्तही मिन अब्दिही, ओ मुझा महबूबा मां खुदा के पंहिंजे बाने का हया ईंदो आ, कॾहिं ईंदो आ, इज़ा रफ़अ यदैहि, जॾहिं मुंहिंजो बानो दुनिया जा सभई सागा सटे करे हथड़ा खणी चवंदो आ, मौला ख्वार है, बदकार है, डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है लेकिन मौला तेरे महबूब की उम्मत में है। मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ, जॾहिं बानो मां अल्लाह जे आॾो हथड़ा खणी दुआ घुरंदो आ, मां अल्लाह के पंहिंजे बाने खां हया ईंदो आ, कहिड़ो ऐं यरुद्दुहुमा सिफरा, त मां पंहिंजे बाने जा खयल हथ खाली कीअं मोटाया। छा मुझे रब फरमायो त बानड़ो जॾहिं हथड़ा खणंदो आ त मां अल्लाह के हया ईंदो आ, त मुंहिंजो बानो मुखां घुरी रहियो आ, इन जा हथ वरी खाली मोटाया। ईअं थी नथो सघे, मुंहिंजो रब तो फरमाए त मुंहिंजो बानो मुखां घुरे ऐं मां उनखे खाली मोटाया। मुंहिंजा दिलबर ऐलान करे चवीन, बस रुगी तहां जे घुरण जी देर आ, मां अल्लाह वटि ॾियण में काई देर कोन्हे। तहां घुरी घुरी थकजी पओ, लेकिन मां अल्लाह ॾई ॾई कोन थकबो हां। तहां घुरी घुरी थकजी पवंदा हो, लेकिन मां अल्लाह जा खजाना पोइ बि तव्हां जो इंतजार कंदा त अञा बि घुर। इहा ज़ाते खुदाई आहे। दुनिया जे अंदर कंहिंखो हिकु दफ़ो घुर, ॿियो दफ़ो घुर, मुंहुं फेराईंदो, लेकिन मुंहिंजे खुदा जा दर उहे खुलियल आहिनि जो जीअं घुरंदो वञ तीअं वधंदो वेंदो आहे, जीअं घुरंदो वञ तीअं वधंदो वेंदो। इने करे त सुहिणे लतीफ असां साफ़ सूफ़ी हूं, साफ़ सूफ़ी हूं। इने करे त सुहिणे लतीफ सरकार दाह करे चयो त छाला वञी छो, छाला वञी छो, अदा तू त बेली थी त बियन जो, वठ जो कंझक करीम रब जी, जग जो वाली जो,
सुख्यो हूं दोसो जंहिंजो इश्क अल्लाह सां मुझे कामिल पीर जे करामत दे निहार आंगुर जे इशारे सां इहो ही सबक ॾींदा हल फ़कीरो घर में हुजो हजर में हुजो जबल में हुजो ज़मीन ते हुजो या ज़मीन आसमान जे विच ते सफ़र कंदा हुजो हथकार ॾे हुजे दिल पंहिंजे यार ॾे हुजे जो त मुझा दोस्त अजीज जॾहिं इंसान जो हथकार ॾे हूंदो आ दिल यार ॾे हूंदी आ पो जॾहिं दिल में उहा मौज अचे वेंदी आ पो दिल मौज कंदी आ पो जॾहिं दिल मौज कंदी आ पो छा थींदो आ ओ जंहिं दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जहीं दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जहीं दिल पीता हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया है हस्ती खे छद पांजे पान खे छद पांजी अना खे छद पांजे कपड़न खे छद पांजे जात खे छद पांजे ताकत खे छद हिकड़ो दफो रुगी यार के दिल दई दिस मुजो सचल साईं तो बुधाए ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाहू मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता है दर सैया दे समय सिपाही है मौलवी साहब पांजे इल्म ते जोर दुनियादार के दौलत ते जोर जवान के पांजे जवानियत ते जोर ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे कामिल वलियन दे निहार सब कुछ होंदे भी परी पांजे महबूब जे दरजी गुलामी किए था जन पांजे शायरी जे जरिए दुनिया ते पैगाम सचल साईं किए तो पहुंचाए चवे तो है दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही अल्लाहू दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता खोले थो बुधाई मता चमी तहे चरिया नचन छो था मता चमी त चरिया नन चरन खे छा थियो मता सोची त असां भी त वेठा हो उथो त असां भी था प्या मगर असां जी कैफियत छो नथी थे बुध त सजन साईं जो फकीर खोले थो बुधावे त इश्क चइबो छा ओ मुझा दोस्त अजीज दिल खोले वेह दिल खोले बुध तुझे अकुल जियादो सवाल जरूर इंदो बैठा त असां भी सभयो सचल सा इश्क त असां भी कयूं था सचल सा प्यार त असां भी कयूं था शेर त असां भी बुधो सचल साईं जो मगर असां जी हा कैफियत कान थी चंद मानन जी छो थी हेडे तवज्जह कजा त माथो बुधाई सिज त बीठो आ छा बीठो आ गाला गाला सिज सभिनी के नजर अचे थो पियो जंहिंखां भी पुछंदे सिज वेझो आया परे आ छा चवंदो ॾाढो परे आ
छा चवंदो त सिज ॾाढो परे आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन हज़ारनि माइलनि तां सिज खे क़रीब करण आसान कोन्हे को। कीअं ख़बर पवई? तवज्जो कजा त सिज परे आ या वेझो आ। सिज त करोड़े माइल परे आ, मगर पत्थर खे हथ ते रखी उन पत्थर खां पुछ त सिज वेझो आ या परे आ। सिज चवंदो करोड़े माइल परे आ, पत्थर चवंदो त सिज करोड़े माइल परे आ। वरी दर्शनीअ खे हथ में रखी करे छाखे चो दर्शनी छाखे दर्शनीअ खे हथ में रखी करे दर्शनीअ खां पुछ त दर्शनी दे खबर ए पत्थर थो चवे त करोड़े माइल सिज परे आ। तू बुधा दर्शनी थी चवे ने पत्थर के कहिड़ी खबर? मुंह में त निहार हिय जो निहार त करोड़े माइल परे सिज हिन दर्शनीअ में अंदर चमकी रहियो आ। गाल समझ में अचे थी या न? सिज सागी जगह ते बीठो आ, करोड़े माइल परे बीठो आ। पत्थर जे साम्हूं कर त पत्थर चवे थो परे आ, पर दर्शनीअ जे साम्हूं कर त दर्शनी चवे थी परे नाहे, मुंह में मौजूद आ। ओ दर्शनी सिज काथे आ? चवे थी हेडे ओडे छो थो ॾिसी? मुंह में निहार, मथे न निहार। हिय जो निहारियो सी त सिज दर्शनीअ में मौजूद आ। दर्शनी ॿुधाए थी पत्थर में उहो काओ ई कोन्हे को। सिज ईंदो किथों? सिज उन में ईंदो आ जंहिंमें काओ मौजूद हूंदो आ। सचल जी ॿोली त सभिनी ॿुधी, मगर उन ॿोलीअ जी रोशनी उन में ईंदी आ जंहिं वटि काओ मौजूद हूंदो आ। हे जेको काओ आ, हे जेको काओ आ, इनखे काओ बनाए, पत्थर न बनाए। जॾहिं काओ बनाईंदे पोइ ख़बर पवंदई त यार जी ॿोली छा थींदी आ। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटी हला मदीने जे ताजदार फरमायो त मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा खणंदो आ, दुआ घुरंदो आ, मां अल्लाह उन जी दुआ रद्द न कंदो हां। मूंखे हया ईंदो, मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मां अल्लाह के हया ईंदो आ त मां पंहिंजे बानड़े जा खयल हथ कीअं खाली मोटाया। कंहिं शइ जी कमी मां अल्लाह जे खजानन में न आहे। मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आ जहिड़ो आहीं तहिड़ो, रुगी घुरण तुंहिंजो कमा, ॾियण मां करीम रब जो कमा। जनके खुदा जे मथा भरोसो हुंदो आ, मदीने वारे मीर सां प्यार हुंदो आ, उन्हनि जी निशानी भी बुधाए थो। जनके खुदा ते भरोसो न हुंदो आ, चवंदो सब को आ त मूंखे खुदा ते भरोसो आ, मूंखे खुदा ते भरोसो आ। मगर चवण ऐं करण में कहिड़ो फर्क आ? हिकड़े पासे व्याजी दे निहार, हिकड़े पासे सखी दे निहार। व्याजी भी मुसलमान, सखी भी मुसलमान। व्याजी खां पुछो ओ व्याज खाइण वारा, रात ॾींहं तुझी घर घर ते निगाह त केॾी महिल तो कंहिंजे घर में का ॾुखी महल अचे, मजबूर थी मूं वटि अचे त मां 100 जे मथां 200 ॿिया वठांसि, उन जे मजबूरीअ जो फ़ाइदो वठां, रात ॾींहं ॻणींदो वञा। लख ॾिनो थम केतिरो मिलंदो, 2 लख मिलंदा केतिरो मिलंदो। हिकिड़े पासे तूं बि मुस्लमान आ, तुंहिंजी इहा सोच आ। हिकिड़े पासे सखी आ जेको रात ॾींहं पैसा रखे वेठो आ। ओ मुंहिंजा मौला, केॾी महिल तो को सवाल ई अचे त तोखे राज़ी करण जे लाइ उन जो मसलो हल कयो। पैसा तो भी कमाया हन, पैसा व्याजी तो भी कमाया हन, पैसा हिकड़े सखीअ भी कमाया हन, पर सखीअ खे ख़बर आ त दुनिया में ॾींदुसि मुंहिंजो रब जंहिं ॾिनो आ ॾहूणो दुनिया में ॾींदो। ऐं व्याज खोर तोखे ख़बर आ तुंहिंजो ख़ुदा जे मथां यकीन न आहे। हालांकि उन व्याज खोर खां जेकॾहिं पुछंदे खणी दौलत किथां आंदी थई, चवंदो मूंखे रब ॾिनी आ। जॾहिं तोखे रब ॾिनी आ त पोइ तूं रब जे मखलूक के ईज़ाए छो रहियो? मुसलमानो व्याज न खाइजो,
मुसलमानों व्याज न खाइजो, मुसलमानों व्याज न खाइजो, बल्कि व्याज को परे रहजो, एतरो परे रहजो जो व्याज खोर जो, व्याज खोर जे दर्जो जे कदन शरबत भी मिलई उनके भी हराम समझी परे उछला छड़जा, उन जे दर्जे पानी जो कतरो भी इस्तेमाल न कजा। जेस तई हु व्याज खा तौबा न करे छो त हुन जे घर में जेकी कुछ है वो मिस्कीनन ऐं यतीमन जो चूसाड़ियल रत्ता जेको रत गड करे रहो आ, जेको मुसलमानन जो रत चूसे रहो आ, मुझो रब उनके कदे भी मुआफ न कंदो। अल्लाह जो कुरान बुधंदो वञ ओ मुझा दोस्त तो करोड़े रुपया गड करे छड्या, पर जे मुझो खुदा रुगी शुगर जेड़ी नंढड़ी बीमारी दई छडई ते तुजा करोड़े रुपया दुनिया पई खाईंदी, तू त खंड जे चपटीला भी सिकंदे पयो। अल्लाह बेनियाज़ा मुझे करीम रब जे डमर खां ड्रिजो, मुझे करीम रब जे कहर खां ड्रिजो। ओ व्याज खाइण वारा दुनिया जे अंदर केतरो खाईंदे, तुझो अबो का दे वयो, तुझो ॾाॾो का दे वयो, तुझो पड़ॾाॾो का दे वयो, हिकिड़े ॾींहुं तोखे भी हलणो वा। मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो मन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़, जेकॾहिं तव्हांजो परवरदिगार तव्हांजी रोज़ी बंद करे छॾे, ॿुधायो पोइ केरु आहे जेको तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो आहे। ज़मीन में सवा मण त तूं छिलाईंदो आ, उन सवा मण मां 100 मण केरु कंदो आहे? जवाब दे, जवाब दे मुसलमान। रात जो बनीअ ते त तूं वींदो आ, लुंडन बलाउन खां तोखे बचाइण वारो केरु आ? पाणीअ में जनवरी जो महीनो हुजे, पारो पवंदो आ, हारी वेचारो पाणीअ ते हूंदो आ, आवांदो भॼी पवंदो आ, उन पाणीअ में अंदर लहंदो आ, कोडर वहाईंदो आ, अधु जिस्म पाणीअ में हूंदो आ, अधु जिस्म मथे हूंदो आ। दुनिया जे डॉक्टरी साइंस जे मुताबिक जेकॾहिं ॾिसजे इनखे इते जो इते ख़त्म थियण घुर्जे, लेकिन मुंहिंजो रब चवे थो ओ मेहनत करण वारा, मजदूरी करण वारा, तूं अल्लाह जो दोस्त आ, इन पाणीअ में लहण तुझो कम आ, इन पाणीअ जे तकलीफ़ुन खां बचाइण तुझे करीम रब जो कम आ। मेहनत कर, मजदूरी कर, इंशाअल्लाह ताला मुझो रब तोखे एतरी बरकतूं ॾींदो जो तो कदे जिंदगी में सोचो भी कोन होंदो। ओ मुझा दोस्त अजीज, गाल निकती किथां खां त अल्लाह जे दरबार में जॾहिं बानो हथड़ा खणंदो आ, मुझो करीम रब उन जा हथड़ा रद्द कोन कंदो आ। हेतरा गॾु थिया हूं कंहिंजे लाइ चो अल्लाह जो ज़िक्र ॿुधण लाइ, अल्लाह जो जिक्र करण जे लाइ, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे मथा दुरूद व सलाम पढ़ण जे लाइ, पो मुझे रब जो ही त वायदो वा फज़कुरूनी अज़कुरुकुम। ओ ज़मीन ते याद करण वारा, तू ज़मीन ते याद करे रहियो आ, तुझो रब तोखे अर्शन खां मथे याद करे रहियो आ। तू दुनिया जे माण्हुन में वेही करे मां करीम रब के याद करे रहियो आ, मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ, तू माण्हुन में याद पियो करी, तुझो करीम रब तोखे अर्शन खां मथे नूरी मलाइकन में याद करे रहियो आ। सौदो सस्तो आ न, सस्तो आ या महांगो आ? थोड़ो सोच। असा के सौदे जी खबर सिर्फ इन करे कोन थी पवे जेकॾहिं दुनिया जो मिसाल नथो ॾिजे। हिते हींअर हिते हेतिरा माण्हू वेठा आहियो, कंहिंखे बि न रुॻी केरु कन में चवे यार हिन इलाइक़े जे फलाणे एमपीए, इलाइक़े जो वाक़ुफ़ न आहियां इन करे नालनि जी ख़बर कान्हे, फलाणे एमपीए हींअर हींअर तोखे यादि पे कयो, रुॻी न फोन अचेसि, हमराह जलसो वध में छॾींदो, ड्रोड़ंदो डुकंदो, घर वेंदो, कपिड़ा ठाहूका पाईंदो, परफ्यूम हणंदो, टिप टाप करे मन थी वॼियूं ते बीहंदो, छो जो मूंखे एमपीए यादि कयो आहे। अरे यार तोखे एमपीए यादि करे त तुंहिंजे जिस्म में एतरी खुशी थे, पर अलैहि सल्लाहु बि अहकमिल हाकिमीन,
जॾहिं बादशाहन जो बादशाह तोखे याद करे छा थो समझी ॿियो कुछ भी न मिलई हिन जलसे में सिर्फ एतिरो सोच जेके घड़ियूं हिन जलसे में वेठे गुनाहन खां त बची वे गिला करण खां बची वे पराए हक खाइण खां बची वे कंहिंखे तकलीफ़ ॾियण खां बची वे अल्लाह जो ज़िक्र कयई न रुगी ॿुधो थई जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुंहिंजो बेनियाज़ रब जॾहिं इनाम ॾींदो पोइ ख़बर पवंदे चवंदे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला हिकिड़ो दफ़ो वरी मोहलत ॾे त मां रात ॾींहं अहिड़नि महफ़िलनि में वेहां जंहिंमें तो रब जो क़ुरान तुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद हलंदो हुजे मेले जी आ पछाड़ी मेले जी आ गाला गाला मेले जी आ पछाड़ी ऐं मेले जे पछाड़ीअ में छा थींदो आ खणंदा वञो मेले जे पहिरिन धमालुनि में जेका शे 500 रुपए में मिलंदी आ विचीं धमाल खां पोइ वरी उहा 450 पर जॾहिं न धमालूं पूरियूं थियूं 150 में बि खणो काॾे कंदासीं ईअं थींदो आहे या न पोइ निहार अल्लाह जो क़ुरान थो पढ़ां अल्लाह जे क़ुरान ॾे निहार मुंहिंजे रब फरमायो अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना मुझा महबूब आदम के पंहिंजो हिस्सो ॾिनम मूसा अलैहिस्सलाम के पंहिंजो हिस्सो ॾिनम नूह अलैहिस्सलाम के पंहिंजो हिस्सो ॾिनम इब्राहिम अलैहिस्सलाम के पंहिंजो हिस्सो ॾिनम पर मुंहिंजा दिलबर तुंहिंजे लाइ हिस्सो न लहे तुंहिंजे लाइ सभु कुझु आहे चो त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मां करीम रब काइनात जो ज़रो ज़रो पैदाई तो यार ला कयो वा आदम तोखे अॻु में ज़ाहिर कयो में पछाड़ीअ में इन जे लाइ जो मां अल्लाह जे बादशाही में काई खोटी नाहे ऐलान करे तो छॾियां ओ मुंहिंजा महबूब व अतममतु अलैकुम निअमती जेतिरियूं बि मां अल्लाह जे कुदरत जे खजानन में नेमतूं मुंहिंजा मुस्तफ़ा सभई तो महबूब जे हवाले करे थो छॾियां पुठियां को अचण वारो आहे कोन रखां कंहिंजे लाइ नबी मुझो आखिरी तो खातमुन नबीयीन वल मुरसलीन तो खां बाद में को नबी अचण वारो आहे ही कोन को रखा कहजे ला मुझे मुस्तफा करीम फरमायो मौला तू भी सखिया त तुझो महबूब मुस्तफा भी सखिया जॾहिं मुझा मौला तू कुछ भी न थो रखी त मां भी पंहिंजे गुलामन खां कुछ भी न थो रखा मुझे रब्बुल आलमीन ऐलान कयो मुझे मुस्तफा करीम जा गुलाम ओ मुझे महबूब जा गुलाम रुकी तव्हां पढ़ंदा वञो कंदा वञो हिकड़ी नेकी कयो समय ॾेई छॾियांव पर गुनाह हिकड़ो कयो त सिर्फ हिकड़ो लिखंदो साव नेकी हिकड़ी कयो सवे ॾियाव गुनाह हिकड़ो कयो हिकड़ो लिखाव पर जेकरे गुनाह करण खां बाद में तौबह करे मां अल्लाह जे दरबार में माफ़ी घुरो ओहो लिखल गुनाह त मेटियाव वरी एतरा ॿिया सवाब भी ॾेई छॾियां हे करम कह कयो चो मुझे खुदा कहजे करे चो मदीने वारे साईं जे करे कहजे करे चो त मुझा दोस्त मुझे आका जे उम्मत के जन्नत में वणो आ दुनिया में बहानो ठाहिणो आ रब जी मर्जी आ न त काथे वेचारो फकीर मोहम्मद अली वेचारो सादड़ो चन फकीर काथे गोठ मुझा दोस्त थरड़ी हाजरा जा माणो गॾजी करे हेड़ो अजीम शान प्रोग्राम मुनाकिद करण हे इनन जो मुझा दोस्त कमाल ना है मुझो खुदा जन के बख्शण चाहिंदो आ मुझो खुदा जन के मुआफ करण चाहिंदो आ उनन के पंहिंजे महबूब जे इश्क ऐं मोहब्बत जो महफिलूं सजाइण जी तौफीक अता फरमाइंदो आ अन नबी
औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। अल्लाह जे कुरान करीम दे गौर कर, मुझे बेनियाज रब फरमायो त मुझो गैब ॼाणदड़ महबूब गला गला छा गैब ॼाणदड़ महबूब, गैब जो ख़बरों ॾींदड़ महबूब वेझड़ो आ कंहिंजे चो ईमान वारन जे, ईमान वारन जे। औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, वेझड़ो त आहे केतिरो वेझड़ो आ मुझे बेनियाज रब फरमायो मुझो महबूब सुनो मुस्तफ़ा ईमान वारन खे पंहिंजे जानन खां भी वधीक वेझड़ो आ। कुरान करीम पढ़ंदो थो हला, आयतों तिलावत कंदो थो हला, तो गौर कंदो हल। अल्लाह जे ज़ात फरमायो मुझो महबूब मुस्तफ़ा ईमान वारन के कंहिंखे ॻाल्हाए, ईमान वारन के पंहिंजे जानन खां भी वधीक अज़ीज़ा, पंहिंजे जानन खां वधीक करीबा, पंहिंजे जानन खां वधीक वेझड़ो आ। कंहिंजे वेझड़ो आ जो ईमान वारन जे वेझड़ो आ। ॿिए हिस्सो में अल्लाह फरमायो व अज़वाजुहु उम्महातुहुम, जनके मुझो महबूब पंहिंजे जानन खां वधीक वेझड़ो आ। उन्हनि ईमान वारन जे लाइ मुझे मुस्तफ़ा जो सभई घर वारियूं उन्हनि जूं मां रब अमड़ियूं बनाए थो छॾियां। मोमिनन जी निशानी बेनियाज रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में ॿुधाए छॾी। उहे जेके ईमान वारा आहिनि, जिनखे जानन खां वधीक मुंहिंजो मुस्तफ़ा वेझड़ो वा, उहे मुंहिंजे हबीब करीम जे तमाम अज़वाज मुतहरात खे पंहिंजूं अमड़ियूं समझंदा न आहिनि, बल्कि मञींदा आहिनि, क़बूल कंदा आहिनि। छो त मां रब उन्हनि खे कुरान में ईअं ई चयो आहे त मुंहिंजे महबूब सां प्यार करण वारो मुझे महबूब जूं पाक घर वारियूं तवां ईमान वारन जूं अमड़ियूं हने। थोड़ो वधा अॻिते अल्लाह ताला क्लियर बयान फरमायो त मुझे महबूब जी ज़ात मोमिनन जे जानन खां उन्हनि खे वेझी आ। हालांकि कुरान करीम में बेहंद हल अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझो महबूब मुस्तफ़ा आलमीन जे ला रहमत बणजी आयो आ, बिन्ही जहानन जे ला रहमत बणजी आयो आ। हबीब जी ज़ात रहमत तमाम जहानन जे ला, मगर मुझो महबूब मुस्तफ़ा करीब फकत ईमान वारन जे जानन का करीब ईमान वारन जे रहमत हबीब आलमीन जेला बणजी आयो आ, बिनी जहानन जेला। अल्लाह जो कुरान इन करे तो पढ़ा त सुभाणे गुंजाइश न रहे। टी आयत कुरान करीम जी ॿुध। अल्लाह फरमायो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया। ओ मुझा महबूब ऐलान करे कायनात के बुधा, कायनात जे हर इंसान जेला मां अल्लाह तो के रसूल बनाए मोकलियो आ। रसूल बनाए रब कायनात जे हर इंसान अल्लाह मोकलियो आ, मगर मुझे अल्लाह फरमायो लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। खैर कॾहिं निंड में ही थी वेंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ो थधा थी विया हो तव्हांखे लगे तो गरम करण जी ज़रूरत आहे, कुछ गोरी खारायां। चो कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसां, ओ मुंहिंजो दिल पर का बि शइ आहे। कहिड़ियूं भेटूं कंदे मूंसां, ओ मुंहिंजो सुहिणल का बि शइ आहे। सभई सिंगार जी बि हो, सभई सिंगार जी बि हो, मुझे सुने जो सिंगार का बि शइ है। बनिया जे कुर्ब में कैदी गुजारियूं उम्र गुलामीअ में। बनिया जे कुर्ब में कैदी गुजारियूं उम्र गुलामीअ में। कयूं दिल जान जो सौदो, कयूं दिल जान जो सौदो, पर अञा वापार का बि शइ है, अञा वापार का बि शइ। कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसां, ओ मुंहिंजो दिल पर का बि शइ। अल्लाह जा बानड़ो अल्लाह जे कुरान करीम दे निहारियो, मुझे महबूब मुस्तफा जे हयात तय्यबा दे निहारियो, वरी उन सहाबा दे निहारियो, उन सहाबा जे जिंदगी दे निहारियो, जह सहाबा जे दिल जे अंदर अल्लाह जे ज़ात उन मुझा दोस्त अजीज दिल वारी दर्शनी के तैयार कयो। जदे मदीने वारे मीर जे नूर जा शुआ पैजी वया, मुझो हबीब उनन जे दिल में, मुझे हबीब जो प्यार उनन जे दिल में इए पहुंची वयो, जो मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जे जिंदगी दे निहारी दासी त खबर पौती त मुझे मुस्तफा करीम जे तरबियत वारन सहाबन पाजी जिंदगी कीअं गुजारी आ। हिकड़ो मिसाल दिया, लेकिन थोड़ो पहिरीं चवंदुसि थोड़ो वुज़ू के मजबूत कजा। छाके मजबूत कजा? वुज़ू टुटी न पई, गाल पूरी बुधिया मत अध में उथी पमी। सहाबा जो मिसाल दींदुम, आले रसूल जो मिसाल भी दींदुम, याद रखी छड़ जा। छो त इहे ब एड़ियूं शयूं हन जेके कदे भी हिक बे खां जुदा कोन थिया हन। तवज्जह कजा, एक ज़ात है सहाबा जी, एक ज़ात है आले रसूल जी, बिनी के हलाइण वारो केरा चो मदीने जो ताजदारा। गला गला केरा उहा गाल तो बुधाई जेका शायद तो जिंदगी में न बुधी हुजी। तवज्जह कर, मुझे महबूब मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, अल्लाह मुझे महबूब के फरमायो वयुअल्लिमुहुल किताब वल हिकमत। ओ मुझे महबूब मुस्तफा तुझे रब तो की किताब जो इल्म भी अता फरमायो। ओ मुझे मुस्तफा तो के तुझे रब साहिब हिकमत भी बनायो। मुझे महबूब मुस्तफा दे निहार, जदह दीन जे फैलाइण जो वारो आयो वा। छाजो गालायो जो त जुमलो अहम समझाइण तो चाहियां, जदह दीन जे फैलाइण जो वारो आयो वा। छाजो दीन जे फैलाइण जो वारो आयो वा। मुझे महबूब मुस्तफा सहाबा जो इंतखाब फरमायो वा।
वरी तो चवा जॾहिं दीन जे फैलाइण जो दीन खे आम करण जो वारो आयो वा मुझे महबूब मुस्तफा सहाबा जो इंतखाब फरमायो वा पर जॾहिं वरी दीन जे बचाइण जो वारो आयो वा मुझे महबूब मुस्तफा आले रसूल जो इंतखाब फरमायो वा तवज्जो कजा बई गालियों खोले खोले तो बुधाए तो पांजे ज़हन के हाज़िर कर जंगे बदर इस्लाम जी पहरी जंगा जंगे बदर गला गला इस्लाम जी पहरी जंगा मार के करबला ने निहार ये तो लगे ता आखिरी जंगा बदर खां वठी करे करबला ताईं सजी दुनिया जी तारीख तुझे आदो बिन जुमलन में थो रखा थोड़ो ज़हन के नौजवान गौर सा बुध जा बदर जे मैदान खां वठी करे जेतिरियूं भी जंगियूं लगियूं कहीं भी जंग में सवाए करबला जे जंग के साइड ते रखी करे गालाया तो जेतिरियूं भी जंगियूं लगियूं इस्लाम के फैलाइण जे लाइ कहीं भी जंग में हिक भी आले रसूल शहीद को न थियो आ तवज्जो कजा कीमती जुमलो पियो चवा जंगे बदर खां वठी करे जेतिरियूं भी जंगियूं लगियूं कहीं भी जंग में हिकड़ो भी आले रसूल शहीद कोन थियो आ छो त इस्लाम के फैलाइण जो ज़मानो आ वधाइण जो ज़मानो आ मुझो मुस्तफा इंतखाब फरमाए रहियो आ जॾहिं दीन जे बचाइण जो वारो आयो वा करबला जो मैदान सजो तारीख सजी खोल सहाबा हिकड़ो भी सहाबी करबला जे मैदान में शहीद कोन थियो आ जेतरा भी शहीद थिया ओहे आले रसूल जान कुर्बान कईया ये कह जी हिकमत जो मुस्तफा जी हिकमत कह जो कानून जो खुदा जो कानून इन करे खबरदार थी जा न आले रसूल सा बुग़्ज़ रख जा न सहाबा सा बुग़्ज़ रख जा मुझे रब जी मर्जी आ मुझे मुस्तफा करीम जी हिकमत जो मुझे मुस्तफा करीम फरमायो वा जेको सहाबा सा ऐं आले रसूल सा प्यार कंदो वा ओ दुनिया में भी सरशार हुंदो आ त क़ब्र क़यामत में भी सरशार हुंदो आ मुझे मुस्तफा करीम ने निहार मुझे मदीने जे ताजदार जा फैसला निहार मां चवण ते मजबूर थी पियो हां एकड़ो फैसलो थो बुधाए मुझा दोस्त अजीज केड़ो फैसलो थो बुधाए मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम ईमान सा निहार जा मुझे मदीने जे साईं फरमायो अस्हाबी कन नुजूम गाला गाला छा मुझे मुस्तफा फरमायो एड़ो तरीको सजन साईं जो गुलाम तो बंदाज बयान तो करे जो गदह कादे वारो भी सिखी वने छोलन विकण वारो भी सिखी वने मुझे मुस्तफा फरमायो अस्हाबी कन नुजूम मां मुस्तफा जा सहाबा आसमान जा चमकदड़ सितारा छा मुझे मुस्तफा फरमायो मां मुस्तफा जा सहाबा आसमान जा सितारा सहाबा जी तारीफ कह कया चो जुबाने मुस्तफा कया वरी उन सागी जुबाने मुस्तफा आले रसूल जो शान किया बयान कयो मुझे मुस्तफा फरमायो मिसलु अहल बैती कमसल सफीनत नूह मुझे मदीने जे ताजदार फरमायो मां मुस्तफा जे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी वांगुरा जेको भी इन बेड़ी ते चढ़ंदो उहो पार पहुंचंदो जेको बेड़ी ते न चढ़ंदो समुंड जे मगर बछन जे हवाले थी वेंदो
लेकिन तवज्जह कजा हिकमत मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी कहिड़िया। उन ज़माने में मोबाइल को न हुयो, घड़ियाल को न होया, मुझा दोस्त जहाज को न होया, बेड़ा समुंद्र में हलंदा होया। मुझे मुस्तफ़ा जी हिकमत तनिहार, मुझे मुस्तफ़ा जो इल्म तनिहार, मुझे हबीब के खबर हुई अहिड़ो ज़मानो ईंदो के मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो के मुझे सहाबा जेला अंदर में तंगी रखंदा, के मुझे आले रसूल जेला तंगी रखंदा। मुझे मुस्तफ़ा करीम बुधायो खबरदार थी जो मां मुस्तफ़ा ऐलान तो कया, मुझा सहाबा आसमान जा चमकंदड़ सितारा हन, मुझा अहल बैत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ीअ जे मिसल हन। नूह अलैहिस्सलाम जो जिक्र मुझे मुस्तफ़ा इन करे कयो, मुझा हबीब कह भी बेड़ीअ जो जिक्र कन्हा त दुनिया जो मानू चई सके पियो इहा बेड़ी बुडी सके थी, लेकिन नूह अलैहिस्सलाम जी उहा बेड़ी आ जेका बुडण वारी ना है, जेको उन में सवार थींदो वा उनके पार पुजाइण वारी आ। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आल रसूल जो जिक्र कंदे फरमायो, ओ दुनिया वारो बेड़ीअ में वेहजो, मां मुस्तफ़ा जे बचड़न जे बेड़ीअ में वेहजो, मां मुस्तफ़ा जे आल जे बेड़ीअ में वेहजो। मुझे हुसैन सां भी प्यार कजो, मुझे हसन सां भी प्यार कजो, मुझे ज़ैनुल आबिदीन सां भी प्यार कजो, मुझे अली रज़ा सां भी प्यार कजो, मुझे जाफर सादिक सां भी प्यार कजो, मुझे काज़िम मूसा सां भी प्यार कजो। मदीने जे ताजदार फरमायो बेड़ीअ मां मुस्तफ़ा जे बचड़न जी में वेहजो, लेकिन दुनिया जो दस्तूर छा हो, बेड़ीअ में जॾहिं माण्हू सवार थींदो हो त इलाइके जो तयन करण जे लाइ वरी आसमान जे तारन ॾे ॾिसणो पवंदो हो। बेड़ी खणी हलंदी आ आसमान जे तारन में, तरफ ॾिसबाहन त उतर वञणो आ, आसमान जा तारा ॾिसो ॾखिण वञणो आ, आसमान जा तारा ॾिसो ओभर वञणो आ, आसमान जा तारा ॾिसो हेॾे वञणो आ, आसमान जा तारा ॾिसो, आसमान जा तारा रस्तो ॾेखारींदा आहिनि, रस्तो ॾेखारण आसमान जे तारन जो कम आ। अञा सिंधीअ में चवां रस्तो ॾेखारण सहाबा जो कम आ, उन रस्ते खां पार करे मंज़िल ते पुजाइण मुस्तफ़ा जे बचड़न जो कम आ। जेको माण्हू बेड़ीअ में त वेठो पर सितारन ॾे नथो निहारे, उहो रस्तो भुलिजी वेंदो, ओहो रस्तो भुलिजी वेंदो। जॾहिं रस्तो भुलबो उन जी मंज़िल तय कान थींदी, पर उन लाइ थोड़ी बचाव जी गुंजाइश आहे। भला कंधो हेठि ई सही, भला केॾी महिल रुॻी दिलि में ख़्याल कये 8 ॾींहंनि जो पंधु साल गुज़री वियो नथो थिए, थोड़ो मथे त निहारियां, सितारन ॾे निहारियां, सितारन ॾे निहारे त हुनखे रस्ते जी ख़बर पइजी वई, ख़बर पवंदी रस्ते जी सितारन मां मंज़िल ते पहुचंदो। लेकिन यादि रखी छॾ, जेकॾहिं बेड़ीअ में सवार ई न थींदो त मुर्गी ग़रक़ थी वेंदो, बेड़ीअ में सवार न थींदो त मुकमिल ग़रक़ थी वेंदो। इन करे मुझे महबूब मुस्तफ़ा मुझा दोस्त गई वंड करे छॾी आ। ओ दुनिया वारो खुदा जी ऐं मुस्तफ़ा जी हिकमत दीन खे फैलाइण जे लाइ सहाबा खे मैदान में आंदो वियो आ। जॾहिं दीन खे बचाइण जो वारो आयो आ त आले रसूल खे मैदान में आंदो वियो आ। सहाबा सां भी प्यार कयो ऐं आले रसूल सां भी गल आले रसूल सां भी मां छो न चवां, मुखे चवण दे जॾहिं आले रसूल सां प्यार जो वारो ईंदो आ, मुझो मुस्तफ़ा हसनैन करीमैन के कुलड़न ते खणंदो आ। छो त हे जेके जुमला पियो चवां ॾाढा कम सां पियो चवां, कंहिं मक़सद जे तहत पियो चवां, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं ज़र्रे जे बराबर भी, जेकॾहिं ज़र्रे जे बराबर भी आले रसूल सां प्यार न कंदे त मुझे मुस्तफ़ा जे फरमान जी बेफरमानी थी पवंदी। मुझे आका फरमायो सोने अली ॾे निहारे, हे अली ओहो आ जेको मुझो दुनिया में भी भाव आ त आखिरत में भी भाव आ।
कहजेला मुझे आका फरमायो गाला दुनिया सजी दीवानी हुंदिया दीदारे मुस्तफा जेला दुनिया तड़पंदिया दीदारे मुस्तफा जेला दुनिया दुआ घुरंदिया दीदारे मुस्तफा जेला लेकिन मुझो मुस्तफा भी दुआ घुरंदो अल्लाहुम्मा तुम इतनी हत्ता तुरियनी अलिया ओ मुझा मौला तेसी मां के मुस्तफा के पाण दे न घुरा जा जेस्ते मुझो अली मोटी अचे मां मुस्तफा पांजे अली के पाण दिसा ईमान वारो गौर कयो सुने अली के दिसण जेला हबीब मदीने जो मीर दुआ घुरी रहो मुझा दोस्त अजीज मामूली गाल ना है अली जे दीदार ला मुझो मुस्तफा दुआ घुरी रहो छो मुझे हबीब के खबरा दुनिया में एड़ा मानू इंदा जेके मुझे अली जो नालो बुधण सा उनन जे तबीयत में अजीब हिकड़ी कैफियत पैदा थी पवंदी ऐ मुझे हबीब जा परवा वरी बे पासे निहारियो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जरह जात मुबारक तबीयत ना साजा मुझे दिलबर अली के फरमाइन था वञ दिस अबू बकर आहे हा मुझा आका है अदा अली वनी अबू बकर के वठिया मां मुस्तफा जे सामो अबू बकर इंदो मुझो मुस्तफा फरमाइंदो अबू बकर नमाज पढ़ा मां मुस्तफा जे हुंदे नमाज पढ़ा दुनिया के खबर पवे इन मुसल्ले ते तो के बिहार वारो बियो ना है मदीने जो ताजदारा मुझे आका फरमायो दुनिया जा मा थोरा लाहे छलिया लेकिन अबू बकर जा थोरा रब्बो न जा लाहींदो अबू बकर सिद्दीक सा प्यार कर ऐ सोने अलीउल मुर्तजा सा प्यार कर इन बिनीशन के आडो रखी हिकड़ी गाल चवा जे काविड़ जी नत चवान छोत सजन साईं जा फकीर हो ना हम न बिकने वाले ना झुकने वाले सज्जन साईं के गुलाम है ना बिकने वाले ना झुकने वाले न कहे एजेंसी जा मानू न कहे एजेंसी जे पोया लगण वारा एक खुदा जे मथा तवक्कल भी मदीने वारे घोट जे मथा तवक्कल रखण सोने अबू बकर सिद्दीक जो शान भी बुध मुझे दिलबर अली जो शान भी बुध अली जो सोने अली दे निहार मुझो दिलबर अली ओवा छोत फितरी तौर ते ही जुमलो आस्ते आस्ते तो चवा आम मानू भी समझी वने फितरी तौर ते अल्लाह ताला हर इंसान जे जिस्म में खून जे को दिनवा उन खून जी फितरता त प्यार भी कंदो आ नफरत भी गला गला प्यार भी कंदो आ ऐ नफरत भी कंदो आ किए तोखे खबर पवे हा मुझा दोस्त अजीज रोड सा हिकड़ो हियर वने ऐ चवंदो वने अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई ओ अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने वाग परी पवंदई अल्लाह परी पवंदई अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई वने त रोड सा थो पियो वने त रोड सा थो पियो रक्षे में वजाइंदो थो वने पर हिकड़न बुधो उनन जे दिल में एडी खुशी पैदा थी जण गुलाब जो गुल टिड़ी पयो वरी हिकड़न बुधो बुधण सा तबीयत में बेचैनी पैदा थी वई इहो वरी केरा जे को एने आवाज में बुधाइंदो थो वने खबर पई त इन खून बर्दाश्त न कयो हुन खून कबूल करे छड्यो तवज्जह कजा छो त सादी सिंधी में थो बुधाई वरी बे पासे जेकरे सोने अबू बकर सिद्दीक जो गली गली नगर नगर अबू बकर गली गली नगर नगर
अबू बकर ओ मुझा दोस्त अजीज जेकर सुने अबू बकर सिद्दीक जे शान में को रक्षे में मन्नात पढ़ंदो थो वने हलंदी थी वने जीअं जो कन ते आवाज पयो हिकड़े जो बुधण सा दिल ठरी पईया हिकड़े जे तबीयत में बाह बरी पईया सवाल तो पैदा थे रक्षो त पंहिंजे रोड सा तो पियो वने वजाइण वारो त पंहिंजे मुंह सा तो वजाए हे सड़ण ऐं बरण छा जोवा अज सजण साईं जो गुलाम तो के खोले थो बुधाए हे सड़ण छा जोवा हे बरण छा जोवा अजकल अस्पताल में जडे को धकी थींदो आ छा थींदो आ डाढिया बुधा धकी थी पियो डॉक्टर चयो बा हिन के रत जूं ब बोतलूं खपन छा खपन गाल्हायो रत जूं ब बोतलूं खपन माण्हू त घणई आया रत जूं त 30 बोतलूं गड थियूं पर डॉक्टर चवंदो अचो त चेक कयूं जेको रत हिन सां मिले उहो ई हिन खे हणऊं गाल समझ में अचे थी या न जेको रत हिन सां मिले मैच करे ओहो ही हिन खे हणऊं छो जे कदे रत मैच न कंदो इए लगंदो रिएक्शन थी विंदो जान में फथको अचे पैदा थींदो जान सुजण शुरू थींदी कैफियत अजीब थी विंदी तड़प शुरू थींदी पक थी त रत न लगो रिएक्शन थी वयो गाल समझ में आई रोड सा अली अली थी रहो वा रोड सा थी रहो वा जैसा रत मिली रहो वा उन जे दिल में बागो बहार थी रहो वा जैसा रत न थो मिले उन जी दिल बेचैन थी रही आ वरी अबू बकर उमर उस्मान जो नारो हली रहो वा जैसा रत मिलियो ओ बागो बहार थी रहो वा जैसा रत न मिलियो ओ बेकरार थी रहो वा मुझा दोस्त अजीज मुबारक अल्लाह जे वली जा गुलाम तो खया जो अबू बकर उमर उस्मान जो नालो बुधी ओ भी रत तो सा मैच कंदो वा मुझे दिल पर अली जो नालो बुधी ओ भी रत तो सा मैच कंदो वा मुबारक तो गडी आया न दिया अल्हम्दुलिल्लाह तुझे रत जो उहो गुरूर वा जमे आले रसूल जो रत भी मैच कंदो वा असहाबे रसूल जो रत भी मैच कंदो वा आले रसूल जो शान बुधी भी दिल ठारींदा हो मुझे मुस्तफा जे बचड़न जो शान बुधी भी दिल ठारींदा हो अली अली करे भी दिल ठारींदा हो अबू बकर उमर करे भी दिल ठारींदा हो हिते दिल ठारींदा हो जन्नत में पंहिंजा महल तैयार कराईंदा हो यानी ही कंहिंखे वधीक चवण जी ज़रूरत कान्हे है रब जी मर्ज़ी आ जंहिंजो रतो पॉजिटिव बनाए कंहिंजी मर्ज़ी आ ॻाल्हा जंहिंजो नेगेटिव बनाए कंहिंजो ओ पॉजिटिव कंहिंजो बी पॉजिटिव कंहिंजो ओ नेगेटिव रत जा ग्रुप केर ठाहींदो आ ॻाल्हा समझो ॻाल्हि के रत जा ग्रुप केर ठाहींदो आ अल्लाह बनाईंदो आ त पो सुन्नी तोखे मुबारक छो न ॾियां सुन्नी भी कहिड़ो अखे फेरा ए ॾिसो यार हर पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ अखे फेरा ए ॾिसो यार पीर असां जो आ कलंदर भी असां जो भेटाई भी असां जो दाता भी असां जो निजामुद्दीन औलिया भी असां जो मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी भी असां जो सजण साईं भी असां जो सोहणो साईं भी असां जो कंबर वारो साईं भी असां जो मुझा दोस्त अजीज मशहूरन वारो साईं भी असां जो मुझा दोस्त पीर साईं पगारो भी असां जो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी भी असां जो अख फेरा जिते
जिते भी वली तोखे नजर ईंदा चो त उहे असां सभिनी जहल जन खे पीरन जो पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी मिलियो आ मुझे रब उन रत जो ग्रुप एड़ो बनायो आ जह रत सां आले रसूल जो रत भी मिलंदो आ त असहाबे रसूल जो रत भी मिलंदो आ जो अखे फेरा ए ॾिसु यार पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव सजण पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ हाय हकवारी जमाइत आयो हकवारी जमाइत आयो असां यारन धणे का नायो असां निधण का नायो चो चो निधण का नायो छो निधण का नायो जो मुझे मदीने जे साईं फरमायो आ क़यामत जो दिहाड़ो थींदो हिकड़ो हिकड़ो मां मुस्तफा जो आशिक अल्लाह जो वली हिकड़ो हिकड़ो 70,000 पंहिंजा गुलाम बिना हिसाब किताब जे जन्नत में वठी वेंदो आ हदीस भी मुझे मुस्तफा जी बुधी सी कुछ ॾींहं गुज़रिया मुझे सजण पीर जो खिताब हुई बुधो सी हथड़ो हथ में ॾेई फरमायो ओ फ़कीरो पाण में गॾु थियो इहो जीअं हिते हथ हथ में ॾेई हलो था क़यामत में भी ईअं जन्नत में भी ईअं हथ हथ में ॾेई हलंदासीं हाय हकवारी जमाइत आयो असां यारन धणे का नायो यारियां वा यारियां वा रोह नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ हाणे गाल कंदो थो वञा पंहिंजे अंदर में निहारी थो वञा पोइ ॾिसंदो वञा त तुंहिंजो रत ख़ुशि थो थिए मैच थिए थो ग्रुप या नथो थिए मां गाल कंदो थो वञा छो त मुंहिंजा दोस्त दुनिया जो दस्तूर आहे न तव्हां वञो था पिया कंहिं माण्हू ॻाल्हि कई यार फलाणे अबा 20 करोड़ लधा हन जेके उन सां मोहब्बत करण वारा खुश था यार 20 करोड़ लधी असे पर हिकड़न वरी चयो हल भेणा 20 करोड़ ॾिना त हुन खे रब हिकड़ा खुश थिया हिकड़ा सड़िया सबब कहिड़ो आ जन जो रत जो ग्रुप मिले पियो उहे खुश पिया थियनि जन जो ग्रुप न पियो मिले उहे रंज पिया थियनि ओ मुंहिंजा दोस्त इन रत जे ग्रुप ते कंहिंजो बि वस कोन्हे हा उन ज़ात जो वस आहे जंहिं ग्रुप बनायो आ जे तुंहिंजे थिड़ियल ग्रुप के वरी मोटा छड़े तो न यार जाडो देर करे बैठो आ न हे मोहम्मद अली चरियो अग में गोठ जू सुल्फियूं भंजंदो हो जेकर इन ही रत जे ग्रुप के तब्दील करे अज पटको पारायो आ त मुझे सजण से पीर पारायो आ अल्लाह वारन जे दरबार मा इहो मिलंदो आ जेको ईंदो आ त चोर हुंदो आ मोटंदो आ त दीन जो मोर बनजी वेंदो आ हे अब्दुल कादिर जीलानी घोट जो फैज हली रहियो आ हे सिद्दीकी फैज हली रहियो आ अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में भी चोर आयो त चोरी जे हो बियो वरी अबदाल वठण आयो पाण फरमायो बियो त अबदाल कोने इन नुख में हिकड़ो सुतो पियो हींअर इने खे ही वठी वञ निगाहे वली में वो तहसीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी मां शेर तो चवा पो तू पंहिंजे दिल खां पुछ जा त दिल ठरई थी या बरई थी पंहिंजे दिल खां पुछ जा छो त हे खुदा जो निजाम आ छो त इन करे जी बिलड़ जी गाल कई थम पोरी पंहिंजे मुंह सां पाण खां पुछ जा त सजण साईं जे गुलाम त शेर पे पढ़ियो न कई के घट न कई के अदा ॻाल्हायो थो इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं बि कोन असां जी तरबियत ई अहिड़ी कान्हे का याद रखी छॾियो सजण साईं जे फ़कीरन जी तरबियत ई आहे गुलाब जो गुल जेको हुंदो आ साओ हुंदो आ तॾहिं बि खुशबू ॾींदो आहे पर सुकी वेंदो आहे पोइ बदबू कोन कंदो आहे याद रखी छॾिजो मुझे सजण साईं जो फ़कीर आलिम हुंदो बा अमल हुंदो इंशाअल्लाह ताला खुशबू विरहाईंदो पर सफ़ा बे अमल हुंदो पोइ बि गंद कोन कंदो इंशाअल्लाह ताला इन ॻाल्हि जो यकीन
मां शेर थो चवां ऐं गॾियल शेर थो चवां इंशाअल्लाह ताला पो पंहिंजे दिल खां पुछी ऐं पोइ पंहिंजे रत ॾे निहार जा त तुंहिंजो रत मिले थो या नथो मिले इहो पंहिंजे रत खां मूंखां न पुछजां ओह जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओह हथड़ा मथे करे ओह जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओह हथ मथे करे भला जंहिंजो चैने यारनि सां प्यार ओह हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओह हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो यार ओह हथ मथे करे जंहिंजो सजण साईं मुर्शिद पगदार ओह हथ मथे करे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी इनखे चइबो आहे जेको साहबे रसूल जो नालो ॿुधी बि दिल खे ठारे छॾे आले रसूल जो नालो ॿुधी बि दिल खे ठारे छॾे पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर दिलबर दस्तगीर जो नालो ॿुधी बि दिल खे ठारे छॾे ऐं पंहिंजे झोलीअ खे पंहिंजे कामिल पीर जे दरबार में खणी पंहिंजी क़िस्मत संवारे छॾे हाणे ॻाल्हि ॿुधंदो वञा शहर में अंदाज़ो करे छॾियमि सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जो रज़ियल्लाहु ताला अन्हु चो त ॾिठमि त सभिनी जा हथ मथड़े खजी विया यानी सभिनी जो ब्लड माशाअल्लाह ग्रुप तक़रीबन हिकिड़ो ई आहे ज़ाहिर में त हिकिड़ो ई आहे अगर बातिन में का कमी आहे त रब कंदो पूरी थी वेंदी सुहिणे अलीअ जो लक़ब आहे करमुल्लाह वजहुल करीम लक़ब कहिड़ो आहे ॻाल्हि करमुल्लाह वजहुल करीम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हेॾे तवज्जो कजां अली सुहिणे के करमुल्लाह वजहुल करीम छो थो चयो वञे अली सुहिणे जे चेहरे जे मथां ख़ासि अल्लाह जो करम छो थो चयो वञे इन करे चयो थो वञे हे अली उहो जवाना जंहिं अमड़ जे पेट मां निकिरण खां बाद में पंहिंजे चेहरे जूं अखियूं तॾहिं खोलियूं जॾहिं ज़ाते मुस्तफ़ा साम्हूं आई वरी तवज्जो करे ॿुधजा मुंहिंजो दिलबर अली उहो आहे जंहिं अमड़ जे पेट में भी मुझे मुस्तफ़ा के सुञातो आहे मुंहिंजो दिलबर अली उहो आहे जंहिं दुनिया में सब खां पहिरीं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा ऐलान नबूवत भी कोन थियो आहे अञा ऐलान नबूवत भी कोन थियो आहे मुझे अली तॾहिं भी यार के सुञातो आहे अञा ऐलान नबूवत भी कोन थियो आहे मुझे अली महबूब के सुञातो आहे काबे जे अंदर अली आयो आहे अखियूं अली कोन खोलियूं छाजे करे दुनिया के ॿुधायो ओ दुनिया वारो आयो त काबे में हा मगर हिन वक्त जेडी मल मां काबे जे अंदर आयो हा इन काबे जे अंदर बुत पया हन अली बुतन के टोड़न वारो आ बुतन जादो अखियूं खोलण वारो ना अज भी जे कदे तुझे अंदर में अन्ना जो बुत हली रहियो आ तकब्बुर जो बुत मौजूद आ अली अली कर बुत पाणी गिरी पवंदो छो त असांजे अंदर में अन्ना वारो बुत कोन्हे ने करे अली अली करे दिल ठारींदा अली अली करण सां अंदर जो बुत भजी पवंदो आ वरी थोड़ो निहार जे चाहीं थो त मदीने जो मीर मुझे हिन दिल में मेहमान थे तवज्जो कजां अली अली करण सां छा थींदो आ दिल जो तकब्बुर वारो बुत टुटी पवंदो आ जॾहिं बुत टुटी पवंदो आ पो उते छा थींदो आ चो यार जी आमद थींदी आ लेकिन दुनिया जी तारीख़ के भी यादो रख मदीने जे मीर खे जेकॾहिं दिल में
दावत दे घुराइण चाही थो मुझो महबूब मुस्तफा उते ईंदो वा जिथे पहिरीं अबू बकर वञी सफ़ाई कंदो वा गार के साफ़ कंदो वा कुंड कुड़छ खे बंद कंदो वा नांग जा डंक सहंदो वा मगर यार जे मथा कख पियो न सहंदो वा मुझो महबूब मुस्तफा उते ईंदो वा जिते अबू बकर सिद्दीक़ सुहिणो पहिरीं सफ़ाई कंदो वा अली अली कयोसी पक थी त अना वारो बुत कोन्हे अबू बकर सिद्दीक़ जो नालो वठी दिल ठारी सी पक थी त अंदर भी सफ़ा थी वियो पो हाणे छो न पंहिंजे सीने के संवारे इंतजार करी त मदीने जो साईं उते ईंदो वा जिते अबू बकर उमर उस्मान अली जो नारो हूंदो वा पक्का सुनी आयो न अल्हम्दुलिल्लाह न कंहिंखे घटि चवण वारा न कंहिंखे भला अञा खणी सादन लफ़्ज़न में चवां सफ़ा सादन लफ़्ज़न में वॾड़ी उम्र वारा बि वेठा हो थोरो सोचजो जंहिं माण्हूअ जे ॼमण जी मिट्टी जितऊं खजंदी आहे उहो दफ़न भी उते ई थींदो आहे अदा इहा वॾड़ा वेठा हुया हकीकत आहे न जंहिंजी मिट्टी जित इंसान छाजी पैदाश आहे मिट्टी जी जंहिंजे ॼमण जी मिट्टी जितऊं खजंदी आहे उहो दफ़न भी उते ई थींदो आहे पोइ मां चवण में हक़ बजानिब न आहियां त मुंहिंजे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जी मिट्टी रब किथों खई आहे मुझे उमर फारूक दिलबर जी रब मिट्टी किथों खईया छा मुझे मदीने जे मीर ये न फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिर रियाज़िल जन्नत मुझे मदीने जे ताजदार फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी करे मां मुस्तफा जे मस्जिद नबवी जे मिंबर ताईं इहो जे कोई टुकरो वा मां मुस्तफा ऐलान तो कया त जन्नत जो टुकरो रोवा दुनिया कबर नुमा उथी करे जन्नत में वेंदी जवाब दे दुनिया कबर नुमा उथी करे जन्नत में वेंदी मता सोची त मुझे मुस्तफा हक न कयो मुझे मुस्तफा हक करे ॾेखारियो हसनैन करीमैन खे जन्नत जी सरदारी ॾेई मुझे मुस्तफा ऐलान करे ॾेखारियो अम्मा फातिमा ज़हरा खे औरतुन जे जन्नत जी सरदारी ॾेई मुझे मुस्तफा ऐलान करे ॾेखारियो मुझे दिलबर अली खे जन्नत जूं टिकेटूं वंडण जी ज़िम्मेवारी ॾेई मुझे मुस्तफा ऐलान करे ॾेखारियो वरी अबू बकर उमर के पंहिंजे भाकुर में सुम्हारे मुझे मुस्तफा ऐलान करे ॾेखारियो दुनिया कबर नुमा थी जन्नत में वेंदी अबू बकर उमर उहे मुझे मुस्तफा करीम जा परवाना जेके मुझे महबूब सां जन्नत मां उथी करे हशर में पहुंचदा छा मुझे रब जो यो वडो थोरो नाहे सोहना सिद्दीक़ अकबर तुझे शान ता कुर्बान वञा सोहना उमर फारूक तुझे इश्क ता कुर्बान वञा जो मुझे करीम रब इंतखाब करे उन गुंबज़े खजरा जे हेठों सुमारे छडियो 70,000 मलाइक सुबह जो सलाम पिया कन 70,000 मलाइक शाम जो सलाम पिया कन जेको तरे मुस्तफा ते ईंदो आ ओ मुझा दोस्त अजीज भला घट में घट अकीदो रखी भी हो सोच इते हजारे मानू बैठा हन इते गुनहगार भी खतादार भी नेकोकार भी पर अल्लाह जी जदे रहमत वसंदी त सबनी के वंड मिलंदो या कोन मिलंदो गुंबज़े खजरा ते 70,000 दुरूद ओ सलाम सुबह जो 70,000 शाम जो उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल न होंदो तो बियो केड़ी जगह ते होंदो त मुजा दोस्त अजीज इन सजी गाल कण जो बेस वरी फेराए अचा त आले रसूल सां भी प्यार कर असहाबे रसूल सां भी प्यार कर पांजे मुंह सां वनी पांजो एहतसाब कर जे आले रसूल जो नालो बुधण सां तुझे बिलड में तब्दीली थी अचे त पक्क समझ त मुझो गुरु
ग्रुप बियो आ रोई रब खां दुआ घुर मौला मुझे ग्रुप के एड़ो सुहणो बना जेको तुझे महबूब जे आल सां गॾजी पवे जेकर असहाबे रसूल जो नालो बुधी तुझे तबीयत में बेचैनी थी थे त पो भी पक समझ त तू खुश नसीब नाही छो त जेके मुझे मुस्तफा जा प्यारा हन ओहे असां जा भी प्यारा हन रब जा भी प्यारा हन रब खां रोई दुआ घुरो मुझा मौला मुझे बिलड़ जे ग्रुप के तब्दील कर छो त बिलड़ जा ग्रुप तुझी जात बनाइण वारी आ मुझा मौला तुझो कुरान में भी वायदो आ यमहुल्लाहु मा यशा व युस्बित मुझी मर्जी आ लिखियो मेटे छड्या जेकर पाण नथो दुआ घुरी सगी त कहे अल्लाह वारे दे वञी दुआ घुरा उहो हथड़ा खणे तुझो रब बिलड़ जो ग्रुप एड़ो तब्दील करे छडे जो चैन यारन जो जिक्र अचे तरह भी तुझो दिल ठरी पवे जे पंजतन पाक जो नारो अचे तरह भी तुझी दिल ठरी ये सब कह जे वस जी गाल नाए अमीर भी हुजे सुहणो भी हुजे जवान भी हुजे इल्म वारो भी हुजे अखलाक वारो भी हुजे किरदार वारो भी हुजे ये सभई खूबियूं सब कह में कोन होंदियूं हन जो हा होंदियूं जरूर आहिन उन में होंदियूं हन जेते खुदा पंहिंजो खास करम कंदो आ मुझा दोस्त त चैनी यारन सां प्यार पंजतन पाक सां प्यार आले रसूल सां प्यार ये सभई खूबियूं सब कंहिंजे वस जी गाल काने का ये सभई वसफूं अल्लाह उनखे अता कंदो आ जेते मुझो खुदा राजी थींदो आ जेते मदीने जो मीर राजी थींदो आ उनखे अल्लाह ये खूबियूं अता कंदो आ हाने तव्हां ऐं असां के पंहिंजे अंदर में इहो फैसलो करणो आ सोचणो आ त असां के ॿुधण खां पोइ तबियत में तब्दीली अचे थी जे नथी अचे ऐं तबियत खुश आ त रब जो शुक्रानो अदा कयूं पर जे बिलड़ जी सर्कुलेशन में थोड़ो फॉल्ट नजर थो अचे त कहे अल्लाह वारे जे दरबार में वनी करे हथड़ा खड़ायो भला बे पासे न वनी त न वनी मुझो सजण सही वडी ओताक खोलियो वेठो आ दुकान खोलियो वेठो आ जे कलब वियो थई कटजी अच मुझे सजण यार वट जे कलब वियो थई कटजी अच मुझे सजण साईं वट कलब वियो थई कटजी अच सजण साईं वट साबुण हणंदई सुरहो कपड़न वारो साबुण न साबुण हणंदई सुरहो की न घुरंदई घट एड़ो ॾींदई दस जो मिलाईंदे मदीने जे यार असां थ सजण साईं जा गुलामत इन में पंहिंजी जिंदगी गुजारींदा हूं हाय सजण साईं मिठा माण्हू असा गरीबन जी तोखे पारता ओ सजण साईं मिठा माण्हू असा मिस्कीन